फुट रोड ठहे पियो त रोड ते मज़दूरी कई, पर पथर खणी मज़दूरी करणु। असांजे ॻोठ में हींअर ताईं तव्हां वेंदो लाइट न आहे। मूंखे यादि आहे त असां चिमनी ऐं भत ते पढ़ंदा हुआसीं। पहिरीं राति लाहौर में मां लाहौर जो मशहूरु इलाइक़ो गुलबर्ग, उते वॾो हिकिड़ो चौक आहे गुलबर्ग मेन मार्केट में, उन चौक ते सुम्ही गुज़ारियो छाकाणि राश न हुई। हाय दोस्तों, अॼु असां हिकु ॿी स्ट्रगल जी कहाणी ॿुधंदासीं ऐं हिकिड़े अहिड़े शख़्स सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं जंहिं मुसलसिल स्ट्रगल करे जदोजहद करे पंहिंजो मुक़ाम माणियो आहे। अॼु पाण मौजूदु आहियूं सिंध जी सभ खां वॾी तइलीमी दर्सगाह सिंध यूनिवर्सिटी जे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर नादर अली मुगेरी साहिब सां। नादर अली मुगेरी साहिबु हिन टाइम ते सिंध यूनिवर्सिटी जो पब्लिक रिलेशन्स ऑफिसर आहे, पर इन उहिदे ते पहुचण लाइ हुनखे तमामु घणी महिनत करणी पई, छाकाणि जो नादर अली बलोच साहिबु बुनियादी तौरु हिकु पोरियत जो औलाद आहे, पोरियत जो पुटु आहे ऐं कंहिं ऑफिसर जो कंहिं ब्यूरोक्रेट जो औलाद न आहे। हुन सख़्तु महिनत कई आहे, पढ़ाई पाण कमाए पाण महिनत करे पढ़ाई करे ऐं इन मुक़ाम ते पहुतो आहे। अचो त कचहरी कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। कीअं आहियो नादर साहिबु? अल्हम्दुलिल्लाह। थोरो रुगो असांखे ॿुधायो त तव्हां बेसिकली को ब्यूरोक्रेट या वॾेरे या अमीर जागीरदार जा पुट त न आहियो, हुन जो औलाद न आहियो, तव्हां हिकु बेसिकली ग़रीब पोरियत जे औलाद आहियो। तव्हांजी स्टडी जी स्ट्रगल कीअं रही, कीअं तव्हां पढ़ियो, कीअं तव्हां हिन मुक़ाम ते पहुचो? थोरनि लफ़्ज़नि में या बिल्कुलु थोरे टाइम में जेकॾहिं असांखे पंहिंजे स्ट्रगल जी कहाणी ॿुधायो। बिल्कुलु ॻाल्हि इहा आहे त वाक़ा पाण गॾु कमु कयो बि आहे ऐं कराची में मुख़्तलिफ़ इदारनि में पाण कमु कयोसीं। त सहाफ़त में अचण खां अॻु में असां बि ॻोठ में हूंदा हुआसीं, जीअं ॻोठ में पढ़णु, उते तालीम कराइणु। ऐं मूंखे यादि आहे त प्राइमरी ते जॾहिं असां पढ़ियासीं त पेरनि में चपल बि न हूंदो हुओ, ईअं वेंदा हुआसीं, या ॿार ईंदा आहिनि ॻोठणा। ईअं पढ़ण खां पोइ हाई स्कूल में कंबर हाई स्कूल में असां पढ़ियासीं, कॉलेज बि उते। ऐं उनखां पोइ वरी रोज़गार लाइ असां निकितासीं कराची। ऐं ख़बर आहे त कराची मुख़्तलिफ़ इदारनि में काफ़ी धिका खाइणु, सेठ ॾाढो ॾुखियो आहे। तव्हांखे ख़बर आहे कराची में माण्हू सेठ थी थो वञे पर विद पैसेज ऑफ टाइम, पर इन खां अॻु में ताईं जो जेको हिकिड़ो स्ट्रगल पीरियड हूंदो आहे न, उहो काफ़ी डिफिकल्ट हूंदो आहे। ऐं हुन में गॾो गॾु असां ग्रेजुएशन बि कई, ग्रेजुएशन सां गॾो गॾु सहाफ़त में सॼो पाण इहो कयोसीं। ऐं असांजा पेरेंट्स ॾिसो न, असां ॻोठाणा माण्हू, कुझु ज़मीन जी माण्हू हूंदी आहे उहो रोज़ी रोटी लाइक़ु, ऐं उनखां अलावा बाबा बि तमामु घणी महिनत कई। उहो पाण जीअं कंबर लाड़काणो जेको शहदादपुर रोड ठहे पियो त रोड ते मज़दूरी कई, पर पथर खणी मज़दूरी करणु, रोड उनखे यादि आहे 70 वारे ॾहाके में। उनखां पोइ आहिस्ते आहिस्ते वरी ट्रांसपोर्ट में ड्राइवर जी ज़िंदगी उन ड्राइवर कई, उन्हनि में काफ़ी कोशिशि कई असांखे मतिलबु सुठो रखण जी, पंहिंजी वित वसाइनि। पर ज़ाहिर आहे त माण्हू असां ज़मीनदार या वॾे घराणे में त न आहियूं। असांजे ॻोठ में हींअर ताईं तव्हां वेंदो लाइट न आहे। मूंखे यादि आहे त असां चिमनी ऐं भत ते पढ़ंदा हुआसीं उन दौर में। हाणे त सोलर सिस्टम आहे त बिजली जी ज़रूरत न आहे, पर तॾहिं बिजली न। ऐं बाबा कंहिं बि MNA MP वटि वञण जा उनजे पोयां लॻण इन खां हमेशह असांखे परे रखे, पर पाण बि परे रहिया। तंहिंजे करे इहो बिजली या गैस में असांजे भरिसां गुज़रंदे बि करे असांखे ॻोठ में इहा शइ न मिली। त इहो पाण कयोसीं। वरी कराची में रहियासीं, उते कोशिशि कईसीं। ऐं फेडरल उर्दू यूनिवर्सिटी मां मां MA कई मास कम्युनिकेशन में। उहो करण खां पोइ सिंध यूनिवर्सिटी में हिकिड़ी वैकेंसी थी ब्यूरो चीफ पंजाब जी लाहौर लाइ, मूं अप्लाई कयो। उन में खोड़ सहाफ़ी दोस्त रुकावट विझण जी कोशिशि कई, पंहिंजा ई दोस्त आहिनि। जॾहिं मालिक राज़ी थियो, जो इंटरव्यू थियो, मुतमइन थी वियो डॉक्टर करीम लाजपत, उनजे बावजूदि कुझु दोस्त जूं महिरबानी रुकावटूं विधियूं, 2-3 महीना रुकावटूं रहियूं। ख़ैर उन खां पोइ कुझु ॿिया दोस्त आया ऐं पोइ ज़रूरत खे महसूसु कंदे हिननि मूंखे मोकिलियो। ऐं जॾहिं लाहौर मां वियुमि त कुझु बि कोन हो, उहो सेटअप सॼो पाण कयो हुते, ऑफिस खां वठी सभु कुझु। पहिरीं राति लाहौर में मां लाहौर जो मशहूरु इलाइक़ो गुलबर्ग, उते वॾो हिकिड़ो चौक आहे गुलबर्ग मेन मार्केट में, उन चौक ते सुम्ही गुज़ारियो छाकाणि राश न हुई। ऐं हिननि चयो त तव्हां वञो ऐं वेंदो त कंदासीं, पैसा तव्हांखे मोकिलींदासीं। त पैसा तॾहिं शुरू में न मोकिलिया, ख़र्च जा पैसा त मुंहिंजो 2-3 ॾींहं रहूं त इन तरीक़े सां ईअं गुज़ारो पूरे ऑफिस सीट कयोसीं। ऐं पोइ हिकु अलाह जी महिरबानी सां जर्नलिज़म में हिकिड़ो नालो कमायोसीं। ऐं 6, 7, 8, 9, 10, 11 में तव्हां ॾिसंदो 3 साल शानदार कमु आहे जेको यूट्यूब ते अॼु बि मौजूदु आहे मुंहिंजो कमु। ऐं ईअं करे पढ़ियासीं बि ऐं पढ़ायोसीं बि। उनखां पोइ तव्हांखे अॻिते ॿुधायां त 2012 में मूंखे सिंध यूनिवर्सिटी जामशोर में नौकिरी मिली एज़ पब्लिक रिलेशन्स ऑफिसर। उन में इहो त 2 साल तजुर्बो हुजे या 2.5 साल तजुर्बो ऐं मास्टर रिलेशन जी डिग्री हुजे। हा, त मां तव्हांखे ॿुधायां त फेडरल उर्दू यूनिवर्सिटी में 2005 में मूं उते दाख़िला वरिती, 5-6 में मूं रेगुलर कयो उनखे। पोइ लाहौर वियोसीं त डिग्री मूं वटि हुई। पोइ जीअं आयासीं त अलाह जी महिरबानी सां मां हिते लॻी वियुसि। ऐं काफ़ी कॉम्पिटिशन में ॿिया बि छोकिरा हुया, पर नसीब में कुझु भई महिनत में तजुर्बो में ऐं अंग्रेज़ी शुरू खां मुंहिंजो लॻा आहे। त
त जेकर अंग्रेज़ी काफ़ी कमाई इंग्लिश काफ़ी सुठी आहे तव्हांजी, बिल्कुलु त सुठी। इहो करे हिते पहुतासीं ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे 13 साल थी विया सिंधी यूनिवर्सिटी में। अच्छा, इहा तव्हांजे स्ट्रगल जी कहाणी आहे जंहिंमें तव्हां बुखूं बि काटियूं, ॾुख बि काटिया, साज़िशुनि खे बि मुंहुं ॾिनो आहे, माशाअल्लाह मंज़िल माणी। असां तव्हांजे हिकिड़े बुनियाद तरफ़ हलंदासीं त बुनियादी तौरु थोरो पंहिंजो इंट्रोडक्शन कराए वञो त जेकॾहिं तव्हां आहियो किथां जा, तव्हांजे वाल साहिब जो नालो छा आहे ऐं बुनियाद किथां जो तव्हांजो आहे, ऐं बुनियादी तालीम किथे हासिलु कई? साईं असल में मां कंबर जो आहे, कंबर खां तक़रीबन 5 किलोमीटर अॻियां शहदादपुर रोड ते असांजो ॻोठु आहे बंगुल ख़ान मोगरी जे नाले सां। ऐं उन ॻोठ में मां रहंदो हुउसि ऐं उन ॻोठ में असां वटि स्कूल कोन हो, त उन ॻोठ खां 3-4 किलोमीटर परते हिकिड़ो कजरो ख़ान मोगरी ॻोठु आहे, त उते स्कूल हूंदो हुओ ऐं उते असां पंधु वेंदा हुआसीं। स्कूल उते थी, छाकाणि नंढा हुआसीं त घर वारा न पिया चाहिनि त असां शहर वञूं, शहर में सवारी न हुई, तॾहिं बसूं हलंदियूं हुयूं या इहे चिंची या मोटरसाइकिल घटि माण्हू न हुई न, जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं जंहिं दौर में 86, 87, 88 जी ॻाल्हि आहे। त ॻोठ में पढ़ियासीं, उहो ॻोठु 2-3 किलोमीटर परे जिते असां वेंदा हुआसीं, पर रिसेस में वापसि न अची सघंदा हुआसीं, उहो बुख में काटींदा हुआसीं। उहो इन जे करे जेकर रिसेस में वापसि अचूं त इन जो मतिलबु आहे त वरी ॿीहर वञूं त असां पहुची न सघूं। तव्हां जेकर उते पढ़िया आहियूं अल्हम्दुलिल्लाह, हुते पढ़ाई सुठी हुई, सभु पंहिंजा मोगरी टीचर हुया। हिकिड़ो छजड़ो बि हो साईं मुजीब रहमान छजड़ो यादि थो अचे, ऐं उहो असांखे काफ़ी सलाह ॾींदो हो, तव्हां वर्जिश कयो ऐं कोशिशि कयो त पाण खे फिट रखो। हू बि ईअं कंदो हो, हू जॾहिं ईंदो हो त 2-2 किलो मखणु रिझाए उहो गरम करे पी पोइ ईंदो हो, ॾाढो ताक़तवर हो। उते हिकिड़ो मनह ठहियलु हो, हिकिड़ो मनह जे हेठि असां पढ़िया आहियूं, स्कूल न हो। काफ़ी सालनि खां पोइ वरी बिल्डिंग मंज़ूर थी कजल ख़ान मोगरी ॻोठ में, हुनजो नालो हो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हफ़ीज़ाबाद। उतां प्राइमरी थी ऐं प्राइमरी खां पोइ वरी 2 चांस हुया, बाबे चयो 2 चांस आहिनि। मूं चयो कहिड़ा? चई हिकिड़ो इहो त जेको तूं छजड़े पढ़ंदे, छजड़ा में असांखां तक़रीबन 3-4 किलोमीटर परे आहे, यानी कजले खां ॻोठ खां 2 किलोमीटर, असांजे ॻोठ खां 3-4 किलोमीटर थी थो वञे। बाबे जो जेकर पढ़ंदे तॾहिं बाबू असां बस हलाईंदो हो। चई कोइटा मां वेंदो आहियां त कोइटा मां चाइना साइकिल तुंहिंजे लाइ वठी ईंदुसि, ऐं चाइना साइकिल जो वॾो क्रेज़ हूंदो हो तॾहिं, मोटरसाइकिल जी त ॻाल्हि ई न हुई। माना सिखंदा हुआसीं असां त उहो आम पीको वग़ैरह मिले तॾहिं सही आहे, पर चाइना जो वॾो रुझान, हुन में हिकु लाइट बि लॻल हुई ऐं पोयां बैटरी में। छजड़े पढ़ंदे त उहो जेकर कंबर चढ़ंदे बस में, त सभिनी दोस्तनि सां मशवरो पंहिंजे ॻोठ में हुया त बाबा कंबर हलिणो आहे। उहो कंबर बस में लड़कंदे वेंदा हुआसीं, लड़कंदे ईंदा हुआसीं, छाकाणि त बसियूं भरियल। इन हिसाब सां कंबर हाई स्कूल में तालीम थी, तक़रीबन 6वीं खां मैट्रिक ताईं तमामु सुठा उस्ताद असांखे मिलिया। खैर उहो करण खां पोइ वरी शाह लतीफ़ कॉलेज आहे कंबर में, ॾाढो शानदार डिग्री कॉलेज आहे, उतां मूं इंटरमीडिएट कई। तरह NCC जो बि दौर हो त 2 साल NCC बि कई थी। इहो मुंहिंजो हाणे मुंहिंजो दौर ते वियासीं फायरिंग लाइ बि, पर हा यादगार इहे ॾींहं हुया। इहे सभु असां ट्रेन कया ऐं कॉलेज में 7 छोकिरा असां अहिड़ा हुआसीं जेके रेगुलर। अच्छा, यूनिवर्सिटी में पढ़ाई जे दौरान ज़ाहिर आहे तव्हां बेसिकली ग़रीब घराणे सां पोरियत जा औलाद आहियो, त यूनिवर्सिटी जी फीस जेका आहे उन जे बारे में ॾाढी ॾुखियाइयूं पेश आयूं हूंदियूं, कुझु मुश्किल मरहला आया हूंदा पढ़ाई जे दौरान, उहो कीअं वक़्तु गुज़रियो? सर बिरात ॾिसो न, तव्हां जेकॾहिं डिटरमेंट आहियो न, थोरी घणी वालदेन में सपोर्ट कंदा हुआ। मिसाल तौरु असां हॉस्टल में रहिया आहियूं, जीअं मां क़ाइदे यूनिवर्सिटी नवाज़ में पढ़ियो आहियां, मूं बी मैकेनिकल इंजीनियरिंग में कई, त उते पढ़ण दौरान कुझु सपोर्ट फीस हुननि मदद कई। हाणे अॻिते में बाक़ी इहो त थोरो महीनो गुज़ारो, महीने में कुझु पैसा हू मोकिलींदा, कुझु न खाईंदा हुआसीं, कुझु वक़्तु गुज़ारींदा हुआसीं, पर बाक़ी पहिरीं फीस खां पोइ बाक़ी जेके बि फीस हुयूं यूनिवर्सिटी जूं, उहो मां ट्यूशन पढ़ाईंदो हुउसि। सकरनि में हिकिड़ो प्राइवेट स्कूल हूंदो हो मक्सी जो, उन सां मुंहिंजी दोस्ती हुई, त मूं हुनखे चयो स्कूल शाम जो मोकिले ॾियो। ऐं सकरनि नवाबशाह तक़रीबन 20-25 किलोमीटर आहे, त उते बस ते वेही मां वेंदो हुउसि सकरनि यूनिवर्सिटी खां पोइ। छोकिरा वरी हॉस्टल ते सुम्ही पियो वञे, मां वञी 3-4 बजे उहो सेंटर खोलिया, कुझु ॿिया उस्ताद बि रखिया, त हिकु मौक़े ते 200 शागिर्द हुया जेके इंग्लिश पढ़ंदा हुआ मूंखां। इहो पढ़ाइण दौरान पंहिंजो फ़ाइदो थियो, छोकिरियूं छोकिरा त काफ़ी पढ़ाए, त उन मूंखे का ज़रूरत न हुई। माना इहे इन महिनत खां पोइ जॾहिं मां कोशिशि कई त अच्छा, वरी स्कूल वारो नाराज़ थी पियो, बाबा तुंहिंजा हेॾा ॿार आहिनि, तूं किरायो 2000 थो ॾी, इहो कोन थींदो, किरायो था वधायूं। साईं वधाईंदे वधाईंदे इन हद ते पहुतो जो मूंखे माना बचण ई न लॻो। पोइ मूं छॾे वरी होम ट्यूशन शुरू कयो नवाज़शाह में, 2 साल खां कंटिन्यू कयोसीं। त ईअं करणु सम्झो जिदोजहद तव्हां कंदव न, त उनजो तव्हांखे सिलो ज़रूरु मिलंदो। यूनिवर्सिटी पास आउट थियण खां पोइ जॾहिं कराची पहुतासीं न, त पहिरियों मां हिकिड़े फैक्ट्री में कमु कयो, दवाउनि जी कंपनी में, लेस्को में, छाकाणि त रिज़ल्ट जॾहिं अचे। उन खां पोइ लेस्को कंपनी खां पोइ मां 11 ॾींहं जॾहिं थियासीं त फैक्ट्री वारे जो पीउ फौत थी वियो। हाणे हुनजे लाइ ॾुख जी ख़बर, त हुन इहो ऐलान कयो त फैक्ट्री 3 ॾींहं सोग में बंदि रहंदी, पर मुलाज़िमनि खे पघार मिलंदी। हाणे इहो एक्चुअली हुनजे लाइ त हिकिड़ो मातम अहिड़ो ॾींहुं हुयो, पर मुंहिंजे लाइ टर्निंग पॉइंट साबित थियो। उहो कीअं त मूंखे टाइम मिले त बि अप्लाई कयां न। बिल्कुलु। त ॿिए ॾींहं ते मां जंग अख़बार वरिती, उन में जो ॾिठमि त हिकिड़ो हुयो अली ग्रुप ऑफ स्कूल्स। अली ग्रुप ऑफ स्कूल्स में थी त नौकिरी आहे, टीचर खपे, इंग्लिश मैथमेटिक्स माना हर क़िस्म जो।
मां CV ठाराए सुबुह जो 4L गाॾी सोराकोट खां हलंदी आहे लासिफ खां, उन ते वेही सिधो आयशा मंडल ते लही अंदरि हली वियोसीं पंधु शरीफ़ाबाद जो उनजी एड्रेस हुई। शरीफ़ाबाद पहुची पुछा करे करे पहुतुमि। 3 ॾींहंनि में MQM छिकताण इहे शयूं हुयूं, पर मुंहिंजो डिॼणो कोन्हे। हलो त नौकिरी लाइ त वञो, जेके मिली त ठीकु आहे, न त बि शहीद आहियूं भला। बराबरि स्कूल ते पहुतो त मां जॾहिं बस में वेठुसि त मां बटण बंदि करणु लॻमि। इतफ़ाक़ त उहो शर्ट मां ईअं पाती, छो तयारु मुंहिंजो CV ॾींदुसि जॾहिं घुराए ॾे त उहो बटण भॼी पियो, भॼी पियो, मां खे मथे करे छॾियो कॉलर खे, वीचारे कीअं कहे पई। अच्छा, वॾी ॻाल्हि त पैंट शर्ट पातल हुजे ऐं वेझी ते उहो पाए, अच्छा चप्पल वरी पातमि, मतिलबु सैंडल या बूट वग़ैरह न, शूज़ न हो, बूट हुया, पर माना मां पाण चयो त वेही ॾींदुसि, जॾहिं घुराईंदा त तयारु थी वेंदासीं। मां चयो त पठाण विहारियो, चई प्रिंसिपल साहिबु चयो जो बि अचे हुनखे अंदरि विहार, मूंखे ॿुधाए जो आहे त अंदरि घुराए। मां वियुमि त एडमिनिस्ट्रेटर खां मिलियो, तारफ़ में ॿुधायो त मां महिला यूनिवर्सिटी में ग्रेजुएशन कई, हिन स्कूल जो मालिक में आहियां, एडमिन बि मां आहियां, प्रिंसिपल लेडी आहे, AFA बि लेडी आहे, बाक़ी सॼो स्टाफ लेडी, जेंट्स बि आहिनि, लेडीज़ बि। हाणे सुबुह जी जेका शिफ्ट आहे उहा माना आहे फीमेल, माना गर्ल्स, ऐं मॉर्निंग में बॉइज़, हलंदे हलंदे 3000 पघार ते उहो रखियो। त मां अंदाज़ो कयो त 3000 सही आहे, छो जो हुते 90 रुपया ॾियारी हुई ऐं सुबुह खां 8 खां वठी 5 बजे ताईं। पर इहे 3000 त ख़बर 2003 में केतिरा क़ीमती हुया। बिल्कुलु, हुन में माना 500 रुपया त रेंट ॾे, आराम सां खाओ पीओ, इहो हुयो 30,000। हा, इहो हुई बिल्कुलु, हिकिड़ो माण्हू पाण खे पाले सघे पियो भला कम से कम। उते हिकु ॿियो बि ॾुतड़ियल मिलियो, हिकिड़ो सैयद हुजे, नियाज़ अली शाह, जेकॾहिं हींअर तव्हांजो चैनल ॾिसे त मूंसां राब्तो करे छॾियो, त राब्ते में नाहे, काफ़ी कोशिशि कई। पोइ हू लॻी वियो मुंहिंजे ख़्याल में, हीअ जेको सेफ जा स्कूल आहिनि उते किथे हींअर डायरेक्टर या MD वग़ैरह अहिड़े किथे आहे। ख़ैर पोइ उते हुनखे बि 3000, मूंखे पोइ गॾु रहियासीं, गॾु कमु कयोसीं ऐं ईअं टाइम गुज़रंदो रहियो। फैक्ट्री में जॾहिं महीनो पूरो थियो त मां वियुमि त मूंखे 13,1400 मिलिया, उहे बसि वठी आयुमि, वरी महीने खे धिकियोसीं। पोइ जॾहिं मुंहिंजी रिज़ल्ट आई त मूं चयो अप्लाई कयां थो, 2-3 ॾींहं जो स्कूल में कमु कयोसीं, पोइ महीना 2 महीना गुज़री विया त जून जुलाई अची वियो। हाणे जून जुलाई में काॾे वञूं, हुननि चयो त भई तव्हां नवां आहियो, तव्हांखे पघार न मिलंदी, पर पुराणा सभिनी खे ॾियनि पिया। बिल्कुलु, त साईं चयो त छा, त मां त वेंदुसि लाटकणे जो, मूंखे पघार मिलंदी, ॿार पिया शादीशुदा वॾो मूंखां। ख़ैर मूं चयो ठीकु आहे, तव्हां वञो, मां हिते हूंदुसि। हाणे मां हिते त रहां किथे, इन विच में जॾहिं मां स्कूल में पढ़ाईंदो हुउसि, हिकिड़ो असां सूमरो छोकिरो रहंदो, उनजे केरापुर नौशहरे फिरोज हिकिड़ो छोकिरो आयो, ॾाढो सुरीलो हो छोकिरो, भला मुंहिंजो हब मुंहिंजो हुजे। त मां हुनखे शाम जो ॿाहिरि वठी वियुमि, उते आइस्क्रीम मशहूरु हुई, आइस्क्रीम खाराईंदासीं हो। त मूंखे चई त मामो हिते रहंदो आहे, मिली चयोसि मेमार कॉम्प्लेक्स, असां सोराकोट वियासीं अलासत में। मेमार जॾहिं वियासीं त मामे सां मिलाई, त मामे जो फ्लैट हुते हे हो। ख़ैर असां मिली मोटी आयासीं। हाणे कॉन्टेक्ट नंबर बि कोन हुनजो। मूंखे हिकदमि मुंहिंजो मामो यादि आयो, मूंखे वञा, हू बि प्राइवेट टीचर आहे, फ्लैट बि अथसि, मन आहे काॾे वञा। वञी मूंखे सिधी ॻाल्हि कई, वरी तव्हां प्राइवेट टीचर, पर हू सैफ जे स्कूल में टीचर हो, मां वैसे प्राइवेट स्कूल में। सॼो ॿुधायोमांसि, जेको मसइलो कोन्हे। हाणे मुंहिंजे फ्लैट में 2 कमरा आहिनि, हिकिड़ो त मुंहिंजो कमरो आहे, ॿियो मां तोखे थो ॾियां, पर हिकिड़ो शर्त अथई। मां चयो त ॿुधाए। त शर्त इहो आहे त जेके ॿार मुंहिंजा अचनि था ट्यूशन ते पढ़ण जे लाइ, उन्हनि खे तूं पढ़ाईंदे, हा उहो पर पढ़ाए तूं, मां थोरो ॻोठ में ज़मीन उहो कमु कंदुसि नौशहर फिरोज में। मुंहिंजो त ठीकु आहे, इहो राह जो मसइलो हल थी वियो, पर वरी खाइण पीअण जो आहे, हेॾा जो ॿार पढ़ाईंदुसि त भला हुनजो कुझु मिलंदो या परसत या छा, ईअं या रूम ॾियां थो न, भई हाणे नांग त न आहे न मिटी खाईंदुसि, रूम में कुझु त हुजे न। की मां हिते हूंदुसि त पाण गॾु आहियूं, त ज़रूरत जॾहिं थिए मूंखे चइजां, वरी वेंदुसि तोखे 5,000 ॾेई वेंदुसि, पर इहो इनफ हो। हाणे इन ई फ्लैट ते पढ़ण जे लाइ ईंदो हुयो हिकिड़ो दोस्त, उहो वकील हुयो, माना फाइनल ईयर LLB में पढ़ंदो हो। उन मां पुछियो त यार दादा तूं करणु छा थो चाहीं, मां होॾे प्राइवेट स्कूल, हेॾे प्राइवेट स्कूल आहे, तूं यंग आहीं त करणु छा थो चाहीं। मां चयो सहाफ़त, कराची में रहंदुसि, सहाफ़त कंदुसि, इन खां वधीक सूटेबल मुंहिंजे लाइ पोज़ीशन न हूंदी। चए थो मैकेनिकल इंजीनियरिंग, मूंखे लॻे थो उहो न कंदुसि, हीअ वधीक बहितर आहे। ऐं इन में ॾिसो न, इहो जो सहाफ़त वारो पासो, सची ॻाल्हि इहा आहे, मां तव्हांजे व्यूअर्स खे ॿुधाइण थो चाहियां त उन में जेको अहम रोल हो न, उहो असांजे इलाइक़नि में बदमनी, पाण में दुश्मनियूं, इहे सभु कुझु हुयूं, जंहिंजे करे कॾहिं कॾहिं असां ॻोठ पिया वञी सघूं, पुलिस जा इशूज़ बि हुया। त इन जे लाइ मूं ॾिठो त मुआशिरे में सहाफ़ी पावरफुल आहे। मां जेकर पढ़ियल लिखियल सहाफ़ी थींदासीं त शायदि इन मसइलनि में, ऐं जॾहिं थियासीं त काफ़ी मसइला ईअं हल बि कयासीं। ख़ैर पोइ जलंदमि मुंहिंजो बिस्मिल्लाह, पोइ इन हिसाब सां 2 ॾींहं 3 गुज़रिया त ॿुधायो आयो, चेरा अवामी वाद में इश्तिहार आयो थी, भई छा जो चए ट्रेनी समेट, उन पंहिंजे खीसे मां 4 रुपया ॾिना, त अख़बार एतिरे जी हुई। हिकिड़े छोकिरे खे चेरा अख़बार वठी आयो, वञो वठी अचे हीअ अथई। मां ख़ैर सब्र किथे पियो थिए, ॿार बि चढ़ा, ॿार खे पढ़ाईंदो त 3 बजे खां पढ़ाईंदो त 28 ॿार हुया,
3 रुपए खां पढ़ाईंदो त 8 रुपए फी थींदो ॿुधाए ॿारनि सां मथो वञे सिंधी ॿार मथां तुंहिंजो त माना ईअं दिमाग़ पंचर थो थिए ख़ैर मूंखे करिणो आहे ख़ैर मां ॿिए ॾींहं ते हली वियुसि सिधो आवामी आवाज़ कंपेरेबल स्ट्रीट जेको सिटी कोर्ट जे भरिसां आहे उते वियासीं उते रही मिराणी साहिब जो पनो वॾो ॾिनई अंग्रेज़ी जो सिंधी में तर्जुमो करे ॾिनोमांसि वरी ॿिया ॿ पना ॾिनई उहे मूं तर्जुमा कया मूं चई हिनखे हेडिंग हणी ॾे मां पंहिंजे हिसाब सां हेडिंग हणी ॾिनी पर तव्हांखे ख़बर आहे हेडिंग तमामु टेक्निकल कमु आहे ऐं मां दोस्तनि खे जेके ॾिसनि था असांखे तव्हांजे व्यूअर्स स्पेशली त उनखे ॿुधाइण थो चाहियां त अख़बार जी जेका पटी सुर्खियूं आहिनि न उहो लॻाइणु ॾाढो ॾुखियो कमु आहे टेक्निकल कमु आहे एक्चुअली ॾुखियो न आहे ऐं जेसिताईं तव्हां ॾिसो न ड्राइविंग न सिखंदव गाॾी न हलाईंदव अहिड़े तरीक़े सां कहिड़ो बि महान लेखक हुजे मां दावा सां थो चवां जंहिं 20 किताब 25 किताब 30 किताब लिखिया हुजनि हिकिड़े दफ़े अवामी आवाज़ में असां वटि आयो रसूल पली जो साहिबु सभिनी समेट सां मिलियो मिलण खां पोइ चई त बाबा असांखे सभिनी खे मुखातिब थी हीउ जेको तव्हां कमु कयो था न मां न करे सघंदो दोस्तनि वरी मज़ाक में चयो वियो हिकु त हेडिंग ठाहियो हीअ न थींदो मां वरी 30 35 40 जेके किताब लिखिया हुजनि पर हीउ टेक्निकल कमु आहे हीउ उहो कंदो जेको सिखंदो बिल्कुलु ज़ाहिर आहे स्किल्स हुजे जंहिं वटि त बाबा हिकिड़ी सिंगल कालम आहे त कीअं हुजे डबल कालम त घणियूं पटियूं हुजनि ख़बर जी अहमियत छा आहे वरी उहो साफ़ ई सम्झी सघे थो बिल्कुलु ख़ैर उहो असां कयोसीं ऐं त हेडिंग मुंहिंजी मेच्योर न हुई रही साहिबु ॾिठो जी थोरी सिखिया जी ज़रूरत टे नी भई ठीकु आहे हिकिड़ो मां हुयसि 4 खयूं पोइ 20-25 आया हिकिड़ो मां हुजा बि निज़ाम सां हो जेको अॼुकल्ह लंडन में त रहे आहे लंडन में आहे ऐं टियों हुयो अली अहमद निज़ामानी जेको 2022 में फौत थी चुको आहे ऐं उनजे फौत थियण जो एॾो त वॾो खाए जो तव्हां शायदि अंदाज़ो कोन था करे सघो ऐं टियों सलीम ईंदड़ बहितरी शाइर हो पनवाकर सां तालुक़ो उहो फौत थी चुको आहे पोइ महीनो फ्री कयोसीं त असांखे लॻो त असां कमु कयो सिखी विया आहियूं पोइ कमु कंदे मूंखे यादि आहे त 1800 पघार खणण खां पोइ मूंखे ख़बर पई त हिलाल पाक सर जाइ ख़ाली आहे जॾहिं त वियमि त असां चाॾियो पुठियो खां पघार घणी वठंदे होॾे घणी अथई मां चयो 3500 आहे मुंहिंजा वधीक त तूं न ॻाल्हाए चयो फ़िलहालु लीडर दौर जी ख़बर न फ़िलहालु असां 3500 ॾींदासीं वरी ॾंदा कमु कयो महीनो कयोसीं वरी हुननि घुरायो चयो 4000 त असां न अचूं वरी 4000 पैसो त छॾियासीं वरी हिन 5000 ॾिना मतिलबु 4 जो दौरो मूंखे यादि आहे 5 ते अच वरी हिलाल पाकिस्तान त माना ईअं कंदा रहियासीं पोइ सिंधी जॉइन कयोसीं सिंधी खां पोइ लाहौर वियासीं त बिल्कुलु बहरहाल पंहिंजी कहाणी खे इख़्तिताम पज़ीर कंदासीं नाज़रीन दोस्तो तव्हां स्ट्रगल जी कहाणी ॿुधी मोटिवेशनल स्टोरी आहे नाज़रीन मुगेरी साहिब जी बि मोटिवेशनल स्टोरी सां गॾु हूंदासीं साथ सलामत सलामत